बुनियादी तरह शाइर है ऐं ॿाराणे अदब लाइ तमामु घणो कमु कयो अथसि। अवां उन जी भरपूर आजियां कंदो। अचे थो अदल सुमरो। अदल सुमरो साहब भली करे आया हो पर्ख में। अवां जो नालो काफ़ी ॼातल सुञातल आहे। उन्हनि जे लाइ बि जेके वॾा थी चुका आहिनि ऐं उन्हनि जे लाइ जेके अञा ॿार आहिनि तव्हांजा किताब पढ़नि था, शाइरी पढ़ी आहे उन्हनि। ऐं पाण बि जॾहिं ॿार हुयो या शागिर्द हुयो त यकीनन अवां जी शुरूआत उतां ई थी हूंदी। तव्हां ॿुधाइणु चाहींदो त शाइरी अवां छो कई या शाइरीअ सां ई अवां जी शुरूआत छो थी अदब में अचण में? असल में ॾात जेकी कुदरती सलाहियत थींदी आहे इंसान में ऐं ॾांहुं जेको आहे उनखे सिखणो पए थो पियो। शुरूआत में को बि तख़लीकार उन जे लाइ का वाज़ वाट न हूंदी आहे। शुरू में मूं कहाणी बि लिखियूं, शाइरी बि कई ऐं जेको नओं लेखक जेको बि अचे थो शुरूअ में त उनजो ॾाढो मक़सदु सिर्फ़ु इहो हूंदो आहे त हू कंहिं न कंहिं तरह सां शाया थिए। नतीजे में मूं नसर में बि लिखियूं छपियूं, शाइरी बि छपी, पर पोइ अॻिते हली मूं महसूसु कयो त मां पंहिंजो जेके सलाहियतूं आहिनि या पंहिंजा जेके जज़्बा आहिनि या अहसास आहिनि उहे शाइरी में वधीक बहितर नमूने सां बयानु करे सघां थो। नतीजे में मूं इहा शाइरी जो शोबो जेको आहे पंहिंजे लाइ सिलेक्ट कयो। शाइरी हूअ निस्बतन नसर जे भेट में ॾुखी सिन्फ़त आहे, पोइ उनखे अवां आसान कीअं सम्झो? असल में ॾुखी सिन्फ़ काई बि कान्हे का। इहो उन तख़लीकार ते मदार थो रखे त हू पंहिंजे एहसासनि खे जज़्बनि खे कंहिं सिन्फ़ में वधीक बहितर नमूने सां बयानु करे सघे थो, उहा ई उनखे चूंडणु घुरिजे। ऐं इहो न आहे त शाइरी ॾुखी आहे ऐं नसर ॾुखियो न आहे। असुल ॻाल्हि आहे उन कैफ़ियतुनि जी, त माण्हू उन्हनि कैफ़ियतुनि खे कीअं थो बयानु करे सघे। सही रवैयनि जी। भला अवां घणे भाङे ॿारनि जे लाइ लिखियो, ॿुधाइणु चाहींदव त अवां छा छा लिखियो, केतिरा किताब लिखिया ऐं ॿारनि जे लाइ अवां छो लिखियो? असल में छा आहे त ॿार जेको आहे हर समाज जो इहो सम्झी त तसलसुल आहे, हिकु दौर खां ॿिए दौर ताईं। त अहिड़े नमूने सां अदब में बि ईअं आहे, जेकॾहिं असांजो जेको हाल आहे उनखे माज़ी में वञिणो आहे त उहो ॿार ई आहे जेको ॿारनि जो अदब ई आहे जेको असांजे मुस्तक़बिल में असांजे अदब जी तरक़ी में किरदारु अदा करे सघे थो। इन ई अहसास खे तव्हां ॾिसंदव त दुनिया में जेके बि सुधरियल ऐं तरक़ी याफ़्ता ॿोलियूं आहिनि त उन्हनि में वॾा वॾा राइटर जेके आहिनि, लेखक, उन्हनि ॿारनि जे अदब खे बुनियादी अहमियत ॾिनी आहे। छाकाणि त उनखे ख़बर आहे त इहो हिकिड़ो तसलसुल आहे अदब जो, ऐं जेसिताईं असां उन में नथा लिखूं तेसिताईं इहो असां पंहिंजो अदब जी जेका ओसर आहे उन में भरपूर किरदारु अदा न करे सघंदासीं। नतीजे में मूं बि ॿारनि लाइ लिखियो ऐं पोइ ईअं आहे त ॿारनि लाइ लिखणु थोरो ॾुखियो आहे, छाकाणि त उनजी नफ़्सियात मुताबिक़ उन सतह ते हेठि थो रही अचिणो पए। ॿारनि जा जेके रवैया आहिनि, उनजा लाड़ा आहिनि, उनजो मुशाहिदो करिणो थो पए, त उन सतह ते हेठि लही अचणु ॾाढो ॾुखियो आहे। मूं जेको लिखियो ख़ासि तौर ते शाइरीअ में उनखे काफ़ी मञता मिली मुख़्तलिफ़ इदारनि तरफ़ां, मुख़्तलिफ़ अदीबनि तरफ़ां, ऐं पोइ मूं महसूसु कयो त वाक़ई मां लिखी सघां थो। मुंहिंजा 4 जेके आहिनि ॿारनि जी शाइरीअ जा मजमूआ, पहिरियों मजमूओ रोज़ टिण राबेल, चंड पशम गोलो, पुतली जो तमाशो, पोपट जहिड़ा गीत इहे शाइरीअ में आहिनि। उनखां अलावा नसर में आचर जा अहवाल, जीतन जी कॉन्फ्रेंस ऐं नए दौर जा नवां सबक़, 7 किताब आहिनि। इन खां अलावा 2 किताब ॿिया आहिनि नसर में, असीम मुसाफ़िर प्यार जा, ऐं शाइरीअ जो मजमूओ आहे वली वण फुलारिया। वाह, ॾाढी सुठी ॻाल्हि। ॿारनि जे हवाले सां ॻाल्हि थी त छा अवां महसूसु कयो था त असांजा जेके वॾा अदीब आहिनि नाले वारा, उन्हनि असांजे ॿारनि जे लाइ लिखियो? असांजो जेतिरो मुशाहिदो आहे महसूसु था कयूं त वाक़ई उन्हनि एतिरो कोन लिखियो आहे, असां कोन लिखियो आहे। ऐं असां वटि अहिड़ा इदारा बि कोन्हनि के जेके उन्हनि ॿारनि जे अदब खे उन मयार मुताबिक़ शाया कनि, छाकाणि त ॿारनि जो जेको अदब आहे उन में एज ग्रुप रखिणो थो पए, उमिरि जे हिसाब सां दर्जाबंदी करणी थी पए, ऐं उन्हनि इन हिसाब सां ॾिठो वञे त असां वटि जेको लिखियो वियो आहे अदब उहो त न जे बराबरि आहे। अवां असांखे लतीफ़ा के दिलचस्प ॻाल्हियूं इन लिखण जे दौरान थियूं ॿाराणे अदब जे हवाले सां या शाइरीअ जे हवाले सां? अहिड़ो को दिलचस्प वाक़ियो त कोन्हे, बाक़ी सिर्फ़ु जीअं मूं अॻु में ॿुधायो त जॾहिं शुरू में लिखणु शुरू कयोसीं त हर तख़लीकार वांगुरु नए लिखंदड़ वांगुरु इहा ई ख़्वाहिश हुई त वधि खां वधि शाया थिजे या माण्हुनि ताईं नालो पुॼे। नतीजे में छा थियो, जो असां वटि औरत लेखिकाउनि जी तमामु घटि कमी आहे, त असांजा एडिटर उन्हनि खे नुमाया नमूने शाया कनि था आहिनि। त उन रवैये खे ॾाढो रखंदे मूं छा कयो, जो शुरूआत में औरत जे नाले सां मूं कुझु लिखणियूं ऐं शाइरी छपराई। कहिड़े नाले सां? उहो शायदा परवीन नाले, ऐं उहे लिखणियूं तमामु सुठे नमूने सां शाया थियूं। पर उन ॻाल्हि खे हाणे सोचे करे थोरो ईअं अहसासु थो थिए त इहो ग़लति हुयो, पर उन दौर जो हिकिड़ो
हिकिड़ी सोच आहे मतिलबु नए दौर जी अव्हांखे असां शाहिदा परवीन उहो उन हिसाब जे नाले सां सॾे सघूं था छो त हाणे इहो बि अव्हांजो कलमी नालो आहे क़िस्म जो बहरहाल इहा हिकिड़े दौर जेको सम्झो भोग सम्झो था हुनखे हा हिन में का ॻाल्हि आहे छो त असां वटि वाक़ई इहे रवैया आहिनि अदब में अख़बारुनि में थिए थो हिन वक़्तु हाणे उहा ॻाल्हि जेका आहे हल्की महसूसु थिए थी थोरी भला पंहिंजी शाइरी ॿुधाइणु पसंदि कंदव हिकिड़ी वाई तव्हांखे ॿुधायां थो फैलियल मुंहिंजे घर में अॼु बि ख़ुशबूअ जा तुंहिंजूं ई ॻाल्हियूं वाह वाह अकेलाईअ में ओरियां पंहिंजे पाछे सां तुंहिंजूं ई ॻाल्हियूं लफ़्ज़ तरारूं थी विया तोसां कीअं कयां तुंहिंजूं ई ॻाल्हियूं तुंहिंजे साम्हूं वेही मां तोखां रोज़ ॿुधां तुंहिंजूं ई ॻाल्हियूं को बि किताब खोलियां वेठो ॼण त पढ़ां तुंहिंजूं ई ॻाल्हियूं फैलियल मुंहिंजे घर में अॼु बि ख़ुशबू ॾां तुंहिंजूं ई ॻाल्हियूं